अमरीका इसराइल पारां ईरान ख़िलाफ़ हलंदड़ जंग जा कहिड़ा ख़तरनाक नतीजा अञा अवाम खे भोगणा पवंदा। आलमी मार्केट में तेल जी वधंदड़ क़ीमतुनि अवाम खे निपूड़े छॾियो आहे। ख़ुराक जे आलमी इदारे जो चवणु आहे त अमरीका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ हलंदड़ जंग सबबि ख़ुराक जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो आहे। ख़ुराक ऐं ज़राअत जी शयुनि में महानू 2.4% क़ीमतूं वधी रहियूं आहिनि। आलमी ज़राअत ऐं ख़ुराक खाते मूजिबि मुसलसल छिकताइण वारी सूरतहाल सबबि 2 महीने में दाख़िल थियल जंग सबबि खाधे पीते जी शयुनि में वाधि थियण जा इम्कान वधी रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में जिते आलमी ख़ुराक वारो खातो ॻणती ज़ाहिर करे रहियो आहे त ॿिए पासे सदर ट्रंप हिकु बयान में चयो आहे त कुझु वक़्तु अञा मिले त हुर्मज़ खोलराइण में मुकमल कामयाब थी वेंदसि। हुर्मज़ खोलराइण बाद हासिल थींदड़ पेट्रोल मां बेहिसाब पैसा कमाए सघां थो। हुर्मज़ खोलराइण जे हवाले सां सदर ट्रंप जा मुख़्तलिफ़ बयान पिणु साम्हूं आया आहिनि, जॾहिं त हुन अरब मुल्कनि खे पिणु तजवीज़ूं कयूं आहिनि त तेल जी मुंतक़िलीअ लाइ पंहिंजी फ़ौजी ताक़त जो इस्तेमालु कनि। 35 ॾींहंनि खां जारी हिन जंग में जिते हज़ारे शहरी मारिजी चुका आहिनि, उते ई आलमी ख़ुराक वारे खाते बि वधंदड़ महांगाई जी घंटी वॼाए छॾी आहे। आलमी ख़ुराक वारे खाते जो चवणु आहे त अगरि जंग मुसलसल जारी रही त वधंदड़ क़ीमतुनि जो वज़न आम शहरनि ते ईंदो। पाकिस्तान जे पाड़ेसरी मुल्क ईरान में हलंदड़ जंग जा सख़्त नतीजा पाकिस्तानी अवाम मथां ज़ाहिर थी रहिया आहिनि। पाकिस्तान में गुज़िरियल ॾींहुं पेट्रोल क़ीमतुनि में रिकॉर्ड वाधि थी आहे। जंग खां अॻु पाकिस्तान में पेट्रोल 273 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल 286 रुपया फ़ी लीटर विकिरो थी रहियो हो, जॾहिं त गुज़िरियल राति पाकिस्तानी वफ़ाक़ी हुकूमत पारां 137 रुपया फ़ी लीटर पेट्रोल ऐं 184 रुपया 49 पैसा फ़ी लीटर डीज़ल महांगो कयो आहे। वाधू क़ीमतुनि बाद मुल्क में मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि तरफ़ां एहतजाज पिणु रिकॉर्ड कराया विया आहिनि। हाणे ॾिसिजे त छा आलमी ख़ुराक वारे खाते तरफ़ां खाधे पीते जी शयुनि जी क़ीमतुनि में वाधि वारे ॻणतीअ खां पोइ जंग जा वधीक कहिड़ा नतीजा साम्हूं ईंदा।